खबर शामिल कयूं पिया ब्यूरो चीफ सखर जी रिपोर्ट मुताबिक रोडी जे इलाइक़े ॻोठ गुलाम सरवर मीरानी जो रहवासी मंजूर हुसैन मीरानी पंहिंजी घरवारी नूरजान मीरानी ऐं ॿियनि माइटनि मिसमात इरशाद बानो वकार मीरानी मोहम्मद रफ़ीक मीरानी काशिफ मीरानी अलीबनो मीरानी नज़ीर हुसैन मीरानी समेत ॿियनि सां गॾु रोडी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त हुन पंहिंजी धीअ गज़ाला मीरानी जी शादी पंहिंजे साले जे पुट शेर खान मीरानी सां पंहिंजी धीअ ऐं पंहिंजे ख़ानदान जी रज़ाख़ुशीअ सां कराई आहे। जॾहिं त ख़मीस जी रात जो नादर जतोई पंहिंजे साथियुनि अमीर जतोई नदीम जतोई अली रज़ा जतोई ऐं ॿियनि गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते घर में गिरी घर भातियुनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं जॾहिं त असां रड़ियूं कयूं त असांजे रड़ियुनि ते पाड़ेसरी माण्हू घर खां ॿाहिरि जमा थी विया। उन जी वजह सां बाअसर हथियार बंदन नादर जतोई ऐं संदसि गॾु साथियुनि संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदे फरार थी विया। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि उहो बि इल्ज़ाम लॻायो त नादर जतोई मुंहिंजी धीअ सां ज़बरदस्ती शादी करणु चाहे थो। इनकार करण ते उहो जानी दुश्मन बणिजी वियो आहे। असांखे या असांजे घर भातियुनि ऐं मुंहिंजी धीअ खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान थी सघे थो। होॾां शेर खान जी वालदा अख्तियार ख़ातून इल्ज़ाम लॻायो त नादर जतोई मूं ऐं मुंहिंजे पुट जे मारण जूं मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। अगर मुंहिंजे पुट या घर भातियुनि खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान पहुतो त उनजो ज़िम्मेवार नादर जतोई हूंदो। एहतजाज कंदड़नि डीआईजी सखर एसएसपी सखर ऐं डीएसपी रोडी खां मुतालबो कयो त घरनि में ज़बरदस्ती दाख़िल थी चादर ऐं दीवारी जो तक़दुस पामाल करण घर भातियुनि ते तशदुद करण में मुलवस बाअसर हमलो कंदड़ हथियार बंदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां ऐं मुंहिंजी धीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे।